थरपारकर में पुलिस मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई करे 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वॾे अंग में मंशियात वारा इस्म हथ करे वरिता। डीएसपी मिठी रशीद हारून सीआईए इंचार्ज ज़ुल्फ़कार हैदरी चयो आहे त मिठी ऐं नवकोट रोड ते कार्रवाई कंदे ज़िले अंदरि गुटको ऐं सफ़ीना सप्लाई कंदड़ डीलर शबीर धरमाणीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वटि हज़ारे नशे आवर शयूं हथ कयूं वियूं आहिनि। डीएसपी जो चवणु आहे त ॿधल जवाबदार जो वॾो भाउ सुल्तान धरमाणी फरार थी वियो आहे, जंहिं जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। ॿिए पासे पुलिस ॻोठ आहू में छापो हणी शेवक मेघवाड़ खे 4100 सफ़ीना गुटका समेत गिरफ़्तार करे वरितो। होॾां सीआईए पुलिस डानू धानल थाणे जी हद में कचे शराब जी 3 धारदार भट्टियुनि ते छापा हणी 3 जवाबदार चागलू रमेश ऐं तलोक मेघवाड़ खे 530 लीटर कचे शराब समेत गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿधल जवाबदारनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त मंशियात फरोशन ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई कई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk